नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते खिपरो में आशिक़ाने रसूलन पारां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं कढी वयूं, जंहिंमें खिपरो ऐं भरपासे जे आशिक़ाने रसूलन वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते आलमन सगोरन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे मौक़े ते असीं पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कंदा आहियूं, पंहिंजे घरनि घटियुनि खे सींगारींदा आहियूं। आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन बणिजी आयो है, जंहिंजे ॾसल राह ते हली असांखे आख़िरत संवारणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।